अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 27 मई थर्सडे ऐं टाइम थियो आहे 1। हाँ, एॾी देरि सां मां व्लॉग शुरू थी कयां। वजह इहा ई आहे जो मां सुबुह खां हे कपिड़ा पई सिबां, शर्ट ऐं रओ कंप्लीट कयमि ऐं अॼु असांजी माई बि इलाही देरि सां आई त वई बि देरि सां, त उनजे करे मूंखे ॾाढो मसइलो थी वियो। सो हीअ प्लेन रओ मां हिन सां वरितो, ॾिसो कीअं थो लॻे। इहो वधीक बहितरु आहे छो त शिफोन जो रओ जेको अहिड़ो ग्रीन हुयो उहो मां न पाईंदी आहियां, अहिड़ा सन्हा रवा। सो मां हीअ पटी हिनखे हई आहे ऐं मज़े जी ॻाल्हि इहा त किथे किथे त हीअ पटी पाण ई जेको ॻंढियल हुई बॉर्डर में से हिकिड़ो ई पीस आहे ऐं हिते हीअ जेको आहे 2 पीस आहिनि, हिननि मां ॻंढि विधो आहे। मूं पाण हिनखे क्रिएट कयो आहे ऐं हिन जूं ॿाहूं मां क्रिएट कयूं आहिनि। हिन जूं जेके स्लीव्स हुयूं न उहे ईअं हुयूं त हिन प्रिंटेड कपिड़े जी ॿाह ठहे हा ऐं अहिड़ो बॉर्डर हिनखे लॻे हा। ठीकु आहे, सो मूंखे इहो न पियो वणे। ऐं ॿियो जीअं त मुंहिंजी कमीस जी लेंथ एॾी घणी न आहे त हिकिड़ो एम्ब्रॉयडर्ड पैच हिकिड़ो पीस बचियो त मां उनखे 2 टुकड़ा करे ॿाहूं ठाहियूं, यानी हे ॿाह अलॻि आहे, उनमें एम्ब्रॉयडरी वारो पीस अलॻि आहे ऐं बॉर्डर वारी पटी अलॻि आहे। भई ॿिन्ही पासे सेम इन ई तरीक़े सां मां स्लीव्स क्रिएट कयूं आहिनि ऐं मुंहिंजो वॻो थी वियो कंप्लीट। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। अॼु मुंहिंजी सिलाई कंप्लीट आहे, 1 थियो आहे हाणे ऐं सुराण बि अची वई आहे, अज़ान बि अची वई आहे ऐं मां अञा ताईं लंच न ठाहियो आहे। सो मां चिकन कढी रखियो हो त हाणे मां वेंदमि जेको आहे चिकन जी कढ़ाई ठाहिणु। हीअ आहे हिन जी शलवार। ठीकु आहे, सो चिकन इन करे जो जल्दी पची वेंदो। अॼु भाॼीअ वारे खे चेक कयमि, भाॼी त काई मज़े जी मूंखे नज़र न आई त मूं कुझु न वरितो। सो हाणे मां वञां थी किचन में ऐं पचायां थी चिकन कढ़ाई। हिते कढ़ाई रखी अथमि पचण लाइ, हितां थांव थी अंदरि कयां ऐं साफ़ु करिणो आहे टॉप बि, इहे सभु चमचा वमचा अंदरि करिणा आहिनि। उनखां पोइ जेसिताईं हे बोड़ मां दम ते छॾे वेंदमि, जेसिताईं बोड़ खे दम ईंदो तेसिताईं मां नमाज़ पढ़ी ईंदमि। ऐं लाज़मी ज़ाहिर हिन महिल मूंखे ज़रूरु विझणो हूंदो आहे छो त एॾी गर्मी थी वञे, त विझी नमाज़ पढ़ी पोइ अची मानी पचाईंदमि। असां 2 ॼणियूं नमाज़ पढ़ी अची विया आहियूं। इहो बोड़ तक़रीबन तयारु आहे ऐं हिते मुंहिंजी तयारी आहे मानी पचाइण जी। सुराण जेका धाणा थी कटे उहे हिन में विझंदासीं। उनखां पोइ असांजो लंच टाइम हूंदो ऐं लंच खां पोइ तव्हां सभिनी खे हाणे ख़बर पइजी वई हूंदी त मां कंहिंखे न सुञाणींदी आहियां, वञी मां रेस्ट कंदी आहियां। सुराण हिते बिज़ी आहे धाणा कटण में, मां हाणे मानी पचाईंदमि, उनखां पोइ खाईंदासीं। शाम जा थिया आहिनि 5 ऐं मां अची वई आहियां ॿाहिरि। आराम बि थी वियो, सभु कुझु थी वियो ऐं कुझु प्लांट्स खे पाणी ॾींदमि छो त किन में जेको आहे कंहिंजी मिटी आली आहे त उन्हनि खे छॾे थी ॾियां ऐं जिन खे वधीक ज़रूरत आहे उन्हनि खे पाणी ॾियमि छो त ओवर वाटरिंग बि जेको आहे हिननि जे लाइ सही न हूंदी आहे। सो माशाल्लाह सभु फ्रेश लॻा पिया आहिनि। हिननि सभिनीनि खे ॾियणो आहे पाणी। पाणी ॾेई वरितो सभिनी खे ऐं हाणे हिन खे हिते ॿधंदमि। हीअ बिल्कुलु किरणु लॻो आहे। हीअ आहे काठ जी पटी, त इन में कोको हणी हिकिड़ो संदड़ो हिनखे ॿधी छॾींदमि। ऐं हिते कुझु प्लांट्स चेंज थी कयां, उहो तव्हां सां शेयर थी कयां। हे जेके 3 नंढा हुया हिन जा पार्ट्स उहे मां खणी हिते रखिया आहिनि। हाणे हे सम्झो 4 जेके आहिनि हिकु साॻी फैमिली जा आहिनि ऐं हिनखे मां ॿधी बि छॾियो आहे। हिते कोको हणियो अथमि पोयां ऐं हिन में हिकिड़ी रसी ॿधी आहे ऐं हीअ जेको बिल्कुलु हेॾे किरे पियो हिन पासे ते लड़की आहे हो, त उहो हाणे थोरो सिधो थी वियो आहे। त हीअ मां हिते चेंज कयो आहे। हीअ सभु हिकु जहिड़ा जेके 4 हिते रखिया आहिनि ऐं अञा हुते हिकिड़ो आहे पर हिते स्पेस कोन्हे का, तंहिंजे करे उनखे उते था छॾियूं। वरी ॾिसंदमि अगरि कॾहिं हिते जाइ ठही वई, गुंजाइश थी वई या मुंहिंजे दिमाग़ में कोई आइडिया आयो त मां लाज़मी हिते उहो अप्लाई कंदमि। सो कंहिं लिखियो त हीउ ॾाढो क्राउडिड थो लॻे, पर मूंखे हीउ ॾाढो ज़बरदस्त थो लॻे छो त हीअ सभु जॾहिं हिक ॿिए जे ईअं वेझो हूंदा आहिनि न त हे ॾाढे सुहिणे नमूने सां वधंदा आहिनि। इंसान जीअं हूंदा आहिनि के उन्हनि खे वणंदी आहे कचहरी या माण्हुनि जे विच में वेहणु, त प्लांट्स बि ईअं हूंदा आहिनि कुझु त जेके ॿियनि सां गॾु रही करे वधीक बहितरु पलंदा आहिनि, वॾा थींदा आहिनि। अकेलो रहणु उन्हनि खे पसंदि न हूंदो आहे। सो हाणे अज़ान थी अचे, हलूं था नमाज़ पढ़णु। शाम जा 6 थिया आहिनि ऐं मां किचन में आई आहियां। हिते सुराण चांवर ऐं दाल भिॼाए रखिया आहिनि। अॼु असां दाल चांवर पचाईंदासीं इलाही ॾींहंनि खां पोइ। ऐं अहिड़ी सदोरी आहे जो हे थूम बि कटे रखी अथई राई ॾियण जे लाइ ऐं हमेशह धाणा कटे रखंदी, गिदामड़ी भिॼाए रखंदी। सो इहो थींदो असांजो डिनर। ऐं हाणे इते ई वेही किचन मां वेही मां तव्हां सां कचहरी थी कयां। हिते वेही ॻाल्हाइणु मूंखे हमेशह वणंदो आहे छो त हिकु त
कुर्सी ऐं टेबल ते वेहणु आसान हूंदो आहे। ॿियो त हिते लाइट्स इलाही सारियूं आहिनि ऐं उनजे करे जेको आहे वीडियो वधीक बहितर ॾिसण में ईंदी आहे, बहितर रिकॉर्ड थींदी आहे। ऐं टियों त बुर्जी खानो चवंदा आहिनि त कंहिं बि घर जी दिलि हूंदी आहे। सो घर जी दिलि में वेही, घर त उहो ई मुंहिंजो मतिलबु फेवरेट जाइ आहे। ऐं हिते मुंहिंजे साम्हूं दाल चांवर भॻा पिया आहिनि। असां कुझु बि घणी देरि लाइ रखिणो हूंदो आहे, जीअं कलाक ॿ काशे रखीसीं या मां चिकन कढी रखंदी आहियां, गोश्त कढी रखंदी आहियां डीफ्रॉस्ट करण लाइ, त असां डाइनिंग टेबल ते रखंदा आहियूं। चुल्हे ते या पोयां किथे बि हिन ते असां काउंटर ते न रखंदा आहियूं, छो त किवलिन जो ख़ासि करे वाकुड़ियुनि जो गर्मियुनि में वधीक ख़तरो हूंदो आहे। ऐं जीअं मां चयो त घर मुंहिंजी फेवरेट जाइ आहे। तव्हां यकीन कयो मूंखे नंढे हूंदे खां लफ़्ज़ घर ऐं इहा जेको शेप आहे घर जो इहो, ऐं काई बि अहिड़ी पिक्चर जंहिं मां शो थिए त इहो घर आहे, भले उहो 2-4 लाइनूं ई छो न हुजनि, मूंखे ॾाढो वणंदो आहे। ऐं नंढे हूंदे खां मोस्ट फेवरेट सीनरी, ऐं चवंदा आहिनि त पाकिस्तान जो हर ॿार इहा सीनरी ठाहींदो आहे, त उन में जॾहिं बि मां ड्राइंग कंदी हुअमि त उन में पोयां पहाड़ हूंदा, अॻियां पाणी हूंदो, 2-3 वण, रस्तो, ऐं उन में हिकिड़ो घरु ज़रूरी हूंदो। सो घरु मूंखे हमेशह खां वणंदो आहे, मुंहिंजी हर सीनरी में घरु हुजणु लाज़मी आहे। ऐं वरी वॾी थियमि जॾहिं गुॾियुनि जा घर ठाहींदी हुअमि, क़िस्मे क़िस्मे सुहिणा सुहिणा। सभिनी खां देरि मुंहिंजे घर ठाहिण में लॻंदी, ॿियूं सभु मुंहिंजूं कज़िन्स फ्रेंड्स रांदि खेॾी पूरियूं कंदियूं, मुंहिंजो अञा घरु ठहंदो हूंदो, त अञा मां घरु ठाहियमि बसि कंदी हुअमि, रांदि जो टाइम ख़तमु थी वेंदो, मूंखे एॾो घरु ठाहिणो हूंदो। सो उन खां पोइ अञा वॾी थियमि त घरु सजाइण जो शौक़ु थियो। अम्मा जे घर में क़िस्मे क़िस्मे जा कुशन सिबंदी हुअमि, शयूं ठाहींदी हुअमि, भित ते टंगींदी हुअमि, डेकोरेशन जूं, जेको मूंखां पुॼंदो हुन महिल जेके सहूलियतूं, जेके मटीरियल्स हुया। हिन महिल जेके मूं वटि किताब आहिनि ऐं जेतिरो इंटरनेट ऐं मीडिया ऐं इंटरनेशनल शयूं असां ॾिसूं था, त जेकॾहिं इहे मुंहिंजी नंढपण में हुजनि हा न, त मां अलाए छा कयां हा। सो इहे शयूं मूंखे ॾाढी देरि सां नसीबु थियूं, पर उनजे बावजूदि जॾहिं असां ॻोठ में रहंदा हुआसीं, असांखे एॾी फैसिलिटीज़ न हूंदियूं। अम्मा पाण घर में कपिड़ा सिबंदी, भर्त भरींदी, त उन वटि इहो मटीरियल हूंदो हो, त इन क़िस्म जे हुनरनि में असां वरी घणो अॻियां थी वियासीं, सिलाई सिखणु, भर्त, स्वेटर, रिलियूं, गज। सो जेका शइ अवेलेबल हुई उहा सिखी, पर हीअ अॼुकल्ह जा जेके बि आर्ट आहिनि, मॉडर्न आर्ट्स, इहे असांजे ज़माने में न हुया, न इहा सहूलियत हुई, न अहिड़ा को टीवीअ ते प्रोग्राम हलंदा, पर पोइ बि जेतिरो अवेलेबल हुयो असां पंहिंजे तरफ़ां वस कयोसीं। उन खां पोइ जॾहिं वरी सुगंध वॾी थी, सुगंध भर्त भरणु सिखियो, त मां उनखां फरमाइश करे इलाही सारा घरनि जा फ्रेम्स भराया, जेके मुंहिंजी ॾाकण में हिन महिल बि हिते साम्हूं लॻल आहिनि ऐं सॼे घर में जिते किथे लॻल आहिनि। सो मूंखे माना घरु एतिरो पसंदि आहे, हद खां वधीक। ऐं मूंखे यादि आहे त कंहिं मूंखां पुछो, जीअं स्लैम बुक्स ठाहींदा न पहिरियों, छोकिरियुनि में ख़ासि करे घणो हूंदो फैशन, त मूंखां कंहिं पुछो त तव्हांजी हैदराबाद में पसंदीदा जाइ, त मूं चयो मुंहिंजो घरु। त सही सिधी ॻाल्हि आहे, जिते मुंहिंजो घरु हूंदो, दुनिया जी कहिड़ी बि कुंड में हुजे, ॻोठ में हुजे, झंग में हुजे, शहर में हुजे, जिते मुंहिंजो घरु आहे उहा मुंहिंजी पसंदीदा जाइ आहे। सो यकीन कयो मंझंदि बि जीअं मतिलबु यको सिलाई खे में 2-2.5 कलाक लॻा मूंखे इहो रओ ऐं शर्ट ठाहिण ते, ऐं उनखां पोइ मानी वानी पचाई, नमाज़ पढ़ी, विझी, खाई पी, जीअं वञी लेटियमि, त मां हर पल शुक्र अदा कंदी आहियां, हर पल। याने खाधे पीते जो, हिन घर जो, सिहत जो, हर शइ जो मां शुक्र अदा कंदी आहियां। त जॾहिं वञी लेटी पियमि त बे इंतिहा अलाह जा लख लख शुक्राना अदा थी विया मूंखां बे अख़्तियार। त बहितरीनु खाधो खाई ऐं पंहिंजे हथनि पेरनि सां हली चली, पंहिंजे थधे वञी कमरे में आराम सां वञी लेटियमि, त इन खां वधीक ॿी कहिड़ी नेमत खपंदी अहिड़ी गर्मीअ में। त हमेशह उहो शुक्र अदा करणु घुरिजे। ऐं तव्हां यकीन कयो त मां मानी खाईंदी आहियां जंहिं बि टाइम जी, त मां ॾाढो अलाह जो शुक्रानो अदा कंदी आहियां। इहा आहे ॻाल्हि बंदे ऐं मालिक जे विच में, ख़ालिक ऐं राज़िक जे विच में, पर कॾहिं कॾहिं के ॻाल्हियूं ॿुधाइण बि खपनि मोटिवेशन जे लाइ, या ॿिए कंहिंखे आइडिया ॾियण जे लाइ। हर इंसान खे आइडियाज़ आहिनि, पर कॾहिं कॾहिं ॿुधी करे वधीक असरु थींदो आहे। त मानीअ जो शुक्र मां ईअं अदा कंदी आहियां त अलाह साईं तुंहिंजा लख अहसान आहिनि, जो तूं असांखे वठण जी तौफ़ीक़ ऐं गुंजाइश ॾिनी आहे, हैसियत ॾिनी आहे, जो असां खाधो खुराक ख़रीद करे सघूं था, उन खां पोइ पचाइण जो हुनुरु ॾिनो आहे। शुक्र आहे जो अहिड़ो चङो पचाइणु अचे थो जेको असां खाई ख़ुशि था थियूं। न अचे पचाइणु, इलाहिनि खे न ईंदो आहे सुठो खाधो पचाइणु, त
त इहो बि अलाह जो करम आहे, उनजो अहसान आहे त इहो हुनर बि अचे थो जो असां एतिरो सुठो पचायूं था जो खाई पेट भरियूं था। उनखां पोइ खाइण जी मोहलत बि ॾिए थो, ज़िंदा आहियूं खाइण जी तौफ़ीक़ बि ॾिए थो, न त गिरहां खणी खाई न सघूं, ॻी न सघूं, ॻी त न ॾेई सघूं, असांजो उन ते को वसी कोन्हे न, पर उहा बि हुन मालिक जी महिरबानी आहे। इन जो बि शुकुरु त वरितोसीं, पचायोसीं ऐं पोइ खाइण लॻासीं, ऐं उन खाधे मां अलाह असांखे सिहत ॾिए थो, तंदुरुस्ती ॾिए थो, या उन खाधे मां असांखे अलाह नफ़ो ॾिए थो, त कहिड़ी कहिड़ी शइ जो इंसानु शुकुरु अदा करे त पूरो नथो पइजी सघे। त मां खाधे जो हमेशह ईअं शुकुरु अदा कंदी आहियां त वठण जी हैसियत आहे, पचाइण जो हुनर आहे, खाइण जी मोहलत आहे, खाइण जी तौफ़ीक़ आहे। बसि अलाह पंहिंजो करम असां ते क़ाइमु रखे, हमेशह हमेशह पॉज़िटिव सोचिजे, हमेशह मस्बत जेका आहे सोच रखिजे, चङियुनि शयुनि ते नज़र रखिजे, नेगेटिविटी आहे जेका कुझु न आहे असां वटि उनखे इग्नोर कजे, त उहो इंसान जे लाइ वधीक सुठो आहे। ज़िंदगी ॾाढी आसान थी थी वञे अगरि इन तरीक़े सां गुज़ारिजे थी न, त जेको आहे उनजो शुकुरु अदा कयो, जेको आहे उन ते ख़ुशि थियो, जेको न आहे उहो तव्हांजे नसीब जो हुयो ई न, उनजो छा जो शिकवा शिकायत या रोइणु, उहो त असांजो ई न हो, पर जेको आहे हक़ीक़त में उहो बि असांजो कोन्हे। जॾहिं चाहे मालिक खसे वठे असांखे तो हटाए त असां छा था करे सघूं। तंहिंजे करे हर वक़्तु हर शइ जे लाइ शुकुरगुज़ार हुजिजे। ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह मां अॼु पंहिंजी सिलाई पूरी कई, जेके मूं चयो त हिन सीज़न जा 5 वॻा मूंखे सिबणा हुया, उहे 5 मां सिबी पूरा कया। सुभाणे त फ्राइडे आहे त व्लॉग त न ठाहींदमि, असांजो लाइव जेको सेशन आहे उहो ज़रूरु थींदो इनशाअल्लाह, अलाह चाहे त। ऐं मां का न का क्राफ्ट जी वीडियो बि सुभाणे इनशाअल्लाह पोस्ट कंदमि, ऐं नंढी नंढी शॉर्ट वीडियोज़ ठाहे रोज़ानो मां पोस्ट कयां थी। इन्हनि जा इलाहिनि जा ट्यूटोरियल्स जेके आहिनि, वीडियोज़ इन्हनि सभिनीनि जूं उहे मुंहिंजे चैनल ते मौजूदु आहिनि। अॼु मां शेयर कयो आहे ग्लास बॉटल्स ऐं जार्स डेकोरेटेड, जेके मां पाण ठाहिया आहिनि सभु, उन्हनि सभिनी जा तक़रीबन सभिनी जा जेके वीडियोज़ उहे मुंहिंजे चैनल ते मौजूदु आहिनि। उहे तव्हां जंहिंखे बि शौक़ु हुजे इन क़िस्म जो त उहो ॾिसी सघनि था। सो इहो सिलसिलो इनशाअल्लाह जारी रहंदो, 2-3 ॾींहं मां कंटिन्यू सुभाणे खां क्राफ्ट जी वीडियो ठाहींदमि, को न को क्राफ्ट रोज़ानो हिकिड़ी वीडियो मां पोस्ट कंदमि, ऐं व्लॉग अलॻि हूंदो, बाक़ी फ्राइडे जो व्लॉग न आहे। ऐं मूं तव्हांखे पहिरियों बि चयो, थी सघेव त फ्राइडे लाइ मूंखे कोई आइडिया ॾियो, टॉपिक फ्राइडे जी कचहरी लाइ। मां त कुझु न कुझु मौज़ू खणी ईंदमि, पर जेकॾहिं तव्हां मां कोई कंहिं ख़ासि मौज़ू ते चाहे ॿुधणु, डिस्कस करणु या पाण कुझु शेयर करणु, त तव्हां मूंखे ॿुधायो प्लीज़। सो इलाही ॻाल्हाए छॾियोसीं, ख़ुशि जो आबाद जो, अलाह सी तव्हांखे सलामत रखे। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार। इनशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे लाइव सेशन में मिलंदासीं, ऐं तेसिताईं मूंखे इजाज़त, अल्लाह।